अचे थो अधी सड़ी वियो। अहिड़ो हिकिड़ो दौरु ईंदो, ज़मानो ईंदो, पंहिंजे दीन इस्लाम जे बचाइण जो तरीक़ो इहो हूंदो जो माण्हू तन्हाई इख़्तियार करे, बसि अकेलो थी माण्हू कंहिं अहिड़े गुमनाम इलाइक़नि में रहे, बसि जिते कंहिंसां तालुक़ु वास्तो न हुजे, पहाड़नि में बकरियूं पाले ऐं हुते पंहिंजो पियो इनफ़रादी मतिलबु ज़िंदगी, गोया की इनफ़रादी ज़िंदगी। हालांकि असुल इस्लाम इज्तिमाही ज़िंदगी जी अहमियत ॾिनी आहे। नमाज़ जी इक़ामत, जुमो ऐं अहिड़ी तरह सां ईदैन वग़ैरह इहे जेके उमूर आहिनि इज्तिमाही आहिनि। इज्तिमाही हर वक़्तु पंजे वक़्तु नमाज़ जेका आहे बाजमात इज्तिमाही आहे, इहे सभु इज्तिमाहीत ने इज्तिमाही ज़िंदगी खां बाद पोइ ॿिए तरीक़े सां अलाह तबारक व तआला फरमायो इज्तिमाही ज़िंदगी तव्हांखे इस्लाम वारे दीन वारी में असरु नथी थिए त पोइ तव्हां इनफ़रादी ज़िंदगी इख़्तियार कयो। बसि फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो त जेको माण्हू दीन खे बचाइणु चाहींदो उहो इनफ़रादी ज़िंदगी इख़्तियार करे ऐं अकेलो थी रही दीन बचाए सघे। बसि सिर्फ़ु ज़ाती तौर पंहिंजी दीन जी हिफ़ाज़त करे। हर हिकु माण्हू मसूल पंहिंजो आहे, दुनिया जो मसूल त कोई बि न आहे। फरमाइनि था कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूलुन अन रइयतिही, हर हिकु माण्हू राई आहे, मसूल आहे पंहिंजे रइयत जो। ॿियनि माण्हुनि जो केरु मसूल कोन्हे, हर को पंहिंजो पंहिंजो मसूल आहे, पंहिंजो पंहिंजो ज़िमेदार आहे। जंहिं माण्हू जेतिरी सलाहियत आहे उहो ओतिरो ज़िमेदार आहे। ईअं न आहे त पंहिंजे सॼे मुल्क जो को हिकिड़ो माण्हू ज़िमेदार आहे, कोई बि न आहे, कोई कंहिंजो ज़िमेदार न आहे। अला तज़रो हज़रत नज़र उखरा, कोई कंहिंजो भार न खणंदो, कोई कंहिंजो ज़िमेदार न आहे, मसूल न आहे, जवाबदार न आहे। ख़ुदि अलाह जे रसूल खे अलाह थी फरमाए थो मान तू हुननि जो गुज़ारो थोरो ई जीअं वणे थी हर कोई पाण ॼाणे कढ छो थो पए एतिरो माण्हू छॾे ॾे बसि ज़रूरु बि थो या निम या महूं छॾे ॾे वरी पंहिंजे सरकशी में हर को पियो साबा खाए वञे। पैगाम हुनखे पहुचाइणो आहे, ॻाल्हि हक़ जी ॿुधाइणी आहे, बसि ख़राबु जाम सुठी। वधीक हुनजे कढ पवणु इहा दीन जी तरबियत ऐं तालीम न आहे, इहा यहूदियत आहे, नसरानियत आहे। बसि ईअं मुस्लमाननि में ईअं न आहे, मुस्लमान ईअं न आहे। मुस्लमानी जी माना आहे त बसि हुनखे ॻाल्हि पहुचाई ख़राबु कान्हे, बाक़ी हुनजे कढ पवणु उहो क़ुर जी न तालीम आहे न हदीस जी तालीम। माण्हू कंहिंजी कढ पई लॻी वञे परेशान करे कंहिंखे। क़ुर चए थो लाइ इकराह फी दीन, दीन में इकराह कोन्हे, जबर कोन्हे। ज़ोर सां कंहिंखे तव्हां पंहिंजी दीन ते हलायो, इहो जबर कोन्हे। ज़ोर सां छो कंहिंखे थो हलाए, हर कंहिंजी मर्ज़ी आहे जहिड़ो दीन इख़्तियार करे। यहूदी थी हुनजी मर्ज़ी, नसारो थी हुनजी मर्ज़ी, जहिड़े बि दीन ते को हले थो वञी हले, वञी पंहिंजी पाण ॼाणे। बसि छेड़छाड़ न करे, इंटरफेयर न करे कंहिं ॿिए जे मज़हब में, छॾे ॾे बसि हर कंहिंखे। जेको माण्हू सही अक़ीदे ते आहे भली पंहिंजे अक़ीदे ते हुजे, को ग़लति ते आहे भली ग़लति ते हुजे। बाक़ी कंहिंसां इंटरफेयर कंदो, कंहिंखे ईज़ाईंदो, तकलीफ़ ॾींदो त सज़ा मिलंदी, बात हिकु जुदा ॻाल्हि आहे। बाक़ी हक़ीक़त में ई आहे, इहो तरीक़ो न आहे। इहो जेको तरीक़ो जेकॾहिं तव्हांखे नज़र अचे किथे, पोइ सम्झो त इहो इस्लामी तरीक़ो न आहे, ग़ैर इस्लामी तरीक़ो, ग़ैर मसनून तरीक़ो आहे, सही ग़लति तरीक़ो आहे। जीअं अचे थो